सिंधु पुलिस धाड़ेलनि ॾाढो बेवस बणियल। सूबे में अगवा थियलनि जो अंगु 41 थी वियो। पुलिस की नाकामी सबबि कश्मीर, कंदकोट, शिकारपुर ऐं घोटकी ज़िलनि ते धाड़ेलनि जो राज बरक़रार। लाड़काणो, जैकाबाद ऐं सखर ज़िलनि में भी अगवा वारदातूं मामूल बणियल। कश्मीर, कंदकोट ज़िले में धाड़ेलनि अगवा जी वारदातुनि खे कारोबार बणाए छॾियो। ज़िले में मजमू तौर 20 ॼणा अगवा थियल। इंडस हाईवे ते सफ़र करण ॾुखियो बणिजी वियो। शिकारपुर ज़िलो भी धाड़ेलनि लाइ अगवा इंडस्ट्री बणियल। अॼु वधीक 2 ॼणा अगवा थियण बाद ज़िले जे मुगवियुनि जो अंगु 10 थी वियो। घोटकी ज़िले में अगवा थियल 8 ॼणा भी बाज़ियाब न थी सघिया। लाड़काणो, पनवाकिल ऐं ठुल जो हिकु रहवासी भी धाड़ेलनि वटि कैदी बणियल। जमियत उलमा इस्लाम फे सिंध जे कचे में धाड़ेल राज ते गणती ज़ाहिर करे छॾी। जेवाई जे तर्जुमान असलम गोरी चयो आहे त कचे जे धाड़ेलनि जूं कार्रवाई अफ़सोस जोगियूं आहिनि। लॻे थो त हुकूमती ज़रिया सिधी या अणसिधी रीति धाड़ेलनि जी सरपरस्ती कनि पिया। आवाम जी जान, माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ रियासत जो बुनियादी फ़र्ज़ आहे। ख़बर न आहे त रियासत ॾोहारियुनि ॾाढो केसीं ताईं कंधु झुकाए बीठल हूंदी। इस्लामाबाद की एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के पुट हसन ऐं हुसैन नवाज़ के नैब जे 3 रेफरेंसेस में बरी करे छॾियो। इविनफील्ड फ्लैगशिप ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसेस में हसन ऐं हुसैन नवाज़ जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत ॿिन्ही भाइरनि खे बरी करण जो हुकुम जारी करे छॾियो। इस्लामाबाद की अदालत PTI बानी के लॉन्ग मार्च दौरान भंजड़ा वारनि 2 केसेस में बरी करे छॾियो। इस्लामाबाद की मकामी अदालत 2 केसनि में बानी PTI की बरियत की दरख़्वास्त मंजूर कई। अदालत PTI बानी के पेश करण की दरख़्वास्त रद्द कई। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं PTI बानी के अदालत आणींदे कुझु थियो त ज़िम्मेवार केरु हूंदो। अदालत भंजड़ा केस में PTI बानी की बरियत वारी दरख़्वास्त मंजूर कंदे केसनि मां बरी कयो। रावलपिंडी की दहशतगर्दी टोड़ अदालत KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर, शहबाज गिल, शीरीन मज़ारी, मुसरत जमशेद चीमा, मुराद सईद ऐं शिबली फराज जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। जज मलिक एजाज़ आसिफ समूरन अॻुवाणनि जा 9 मई वारनि केसेस में गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। 2 अप्रैल ते पेश करण जो हुकुम। पाकिस्तान ऐं IMF मिशन जे वफ़द विच में इक़्तिसादी जाइज़े वारी ॻाल्हियूं मुकमिल। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि स्टैंड बाय अरेंजमेंट तहत आख़िरी इक़्तिसादी जाइज़े जी ॻाल्हियुनि में अॻुभराई थी आहे। IMF पारां अॼु राति पधिराई जारी करण जो इम्कान आहे। सेनेट में सिंध जे 12 सीटुनि ते नामज़दगी कागज़ जी जांच पड़ताल वारो मरहलो मुकमिल। PPNQM ऐं PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवारनि समेत 34 उम्मीदवारनि जा नामज़दगी फारम मंजूर। PTI छॾे MQM में शामिल थींदड़ नजीब हारून जा फारम रद्द। सूबाई इलेक्शन कमीशन मूजिबि छंछरु खां पोइ PP जे सैद काज़िम शाह अशरफ जतोई, मसरूर एहसन नदीम भुट्टो, जीण खान सरफराज राजड़, दोस्त अली जैसर ज़मीर गुमरो ऐं सरमंद अली जा फारम बहाल। PTI जे हिमायत याफ़्ता अब्दुल वहाब बलोच, MQM जे रऊफ़ सिद्दीकी, मोहम्मद अबू बकर ऐं आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा जा नामज़दगी फारम मंजूर कया विया। औरतुनि जी 2 सीटुनि ते खुर्तलैन मरी, रुबीना काइम खानी ऐं ॿियनि जा फारम मंजूर। अकलियत जी 1 सीट ते पोंजू भील, साधू मल, सुरिंदर विलासाई ऐं भगवान दास जा फारम भी मंजूर कया विया। पंजाब में शागिर्दनि खे 20,000 इलेक्ट्रिक बाइक्स ॾियण जो फ़ैसिलो। मरियम नवाज़ जी सदारत हेठि पंजाब काबीना जे इजलास में शागिर्दनि खे इलेक्ट्रिक बाइक्स जी फराहमी वारे मंसूबे जी मंज़ूरी ॾिनी वई। मंसूबे तहत शागिर्दनि खे आसान किस्तुनि ते इलेक्ट्रिक बाइक्स मिलंदियूं। होशियार शागिर्दनि लाइ धार स्कीम आंदी वेंदी।